हेडलाइन सां वठी आगाह कयूं मूंखे ॾहरकी मां जिते अगवा थी वियल पोरियत मोहनलाल बाज़ियाब न थी सघियो आहे जॾहिं त संदसि हयाती खे ख़तरो आहे। अहम ख़बर मां ताईं पहुचाई पिया मुगवी जे ॾुआरियुनि वटि क़ैद हुजण ऐं तशदुद वारी वीडियो जारी थियण बाद मोहनलाल जे घर में रोज़राड़ो मतल आहे जॾहिं त संदसि ॿ नियाणियूं बेहोश बि थी वियूं आहिनि। इहा अफ़सोसनाक ख़बर मां ताईं पहुचाई पिया। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। असां वटि 50 रुपया बि न आहिनि त 50 लख रुपया किथां आणियूं। आगाह कयूं मूंखे ॾहरकी मां अगवा थी वियल पोरियत मोहनलाल बाज़ियाब न थी सघियो आहे। संदसि हयाती खे ख़तरो आहे जॾहिं त मुगवी जे ॾुआरियुनि वटि क़ैद हुजण ऐं तशदुद वारी वीडियो जारी थियण बाद मोहनलाल जे घर में रोज़राड़ो मतल आहे। संदसि 2 नियाणियूं बेहोश थी वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं ॾहरकी मां रमेश कुमार खां। जी रमेश, छा तफ़सील आहिनि? जी आऊं तव्हांखे ॿुधाईंदुमि ॾहरकी जी शाल फिफ़ाल जो रवासी आहे पोरियत मोहनलाल जेको गुज़रियल 5 ॾींहंनि खां धाड़ेलनि जे चंबे में क़ैद आहे ऐं जंहिंजे क़ैद जी ऐं 50 लख भुंग जी तलब वारी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। अहिड़ी वीडियो वायरल थियण बाद हुनजे संदसि मोहनलाल जे घर भातियुनि में रोज़राड़ो मतल आहे, कहराम मतल आहे। असां हींअर कुझु देरि पहिरियों जे घर पहुतासीं त हुनजे औरतनि ऐं मासूम जेके हुनजी 5 नियाणियूं आहिनि, 2 पुट आहिनि, उन्हनि में रोज़राड़ो पयल हुयो जंहिं सबबु हुनजी 2 मासूम नियाणियूं पिणु बेहोश थी वियूं हुयूं। तव्हांखे ॿुधाईंदो त वारसनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजो जेको मोहनलाल आहे उहो मौजको कमु करे पंहिंजो गुज़र सफ़र कंदो हुयो ऐं धाड़ेलनि पारां 50 लख रुपया भुंग तलब कई वई आहे ऐं जेका असां लाचारी ज़ाहिर कयूं था असां वटि 50 लख त छा 50 रुपया बि न आहे ऐं खाइण जे लाइ। ऐं उन्हनि इहो बि चयो आहे त अहिड़ी वीडियो वायरल थियण बाद उन ते तव्हां ॾिसी सघो था त सरेआम हुनजी मोहनलाल मुगवी ते तशदुद करे रहिया आहिनि ऐं धाड़ेलनि इहा धमकी ॾिनी आहे त 2 ॾींहंनि अंदरि 50 लख न ॾींदा वे त संदसि उन्हनि खे लाश मिलंदो ऐं 1 ॾींहुं थी वियो आहे हुनजी मोहनलाल जी हयाती खे ख़तरो आहे। उन बावजूदि ज़िले घोटकी जी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे या ज़िले घोटकी जी मक़ामी इंतिज़ामिया आहे हू वटस लड़ी न आहे जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि बि का सार न आहे लधी ऐं जंहिं सबबु असीं सख़्तु परेशान आहियूं। उन्हनि मुतालबो कयो आहे त हुकूमत जे आला अख़्तियारनि खां त मुगवी असांजे मोहनलाल खे जल्द बाज़ियाब कराए असां में जेका बेचैनी पकड़ियल आहे या घर में मातम मतल आहे उहा ख़तमु कयो वञे। जी ठीकु आहे रमेश कुमार, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।